अस्सलाम वालेकुम दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि। उमेद कयां थो सभु दोस्त खैरियत सां हूंदा। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग हलंदड़ आहे। सोशल मीडिया ते ज़हर ज़िंदगी ड्रामे जा कुझु सीन वायरल थिया आहिनि। दोस्तों, तफ़सील ॾियण खां पहिरियां मां अव्हांखे गुज़ारिश कंदुसि त जेकॾहिं अञा ताईं मुंहिंजे यूट्यूब चैनल ते तव्हां नवां आया आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। दोस्तों, ज़हर ज़िंदगी ड्रामे जी रिकॉर्डिंग डायरेक्टर फरज़ंद मलिक खजू जे डायरेक्टरी हेठि हली रहियो आहे। सोशल मीडिया ते ड्रामे में अदाकार इम्तियाज़ सुहाग जी शादी जा तस्वीरूं वायरल थिया आहिनि। दोस्तों, यादि रहे त हीउ ड्रामो अॻु में धरती टीवी लाइ ठही रहियो हो त बजट जे करे हाणे हीउ ड्रामो सिंध टीवी ते हलाए वेंदी। दोस्तों, उमेद कयां थो त हीउ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़ा वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो ऐं हिन वीडियो खे लाइक कयो ऐं पंहिंजी राय कमेंट कयो। मां तव्हां सां मिलंदुसि ॿिए वीडियो ते। तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।